जियां क़ुरान करीम बार बार ज़िक्र कयो है अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर जो, यानी तव्हां नेकीअ जो हुकुम ॾियो ऐं माण्हुनि खे बुराईअ खां रोकियो। इहा दीन जी मदद आहे, दीन जो साथ ॾियणु आहे। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि मदद जो ज़िक्र कयो वियो आहे क़ुरान करीम में। अल्लाह तबारक व तआला फरमायो फल्लज़ीना आमनू बिही व अज़्ज़रूहु व नसरूहु वत्तबअु नूरल्लज़ी उनज़िला मआ उलाइका हुमुल मुफ़्लिहून। जेके माण्हू पैगम्बर ते ईमान आंदऊं, उन जी ताईद कयूं ऐं उन जी मदद कयूं, इहे माण्हू आहिनि जेके कामयाब थियण वारा आहिनि। सैयदना ईसा अलैहिस्सलाम जे मुतालिक़ ऐं संदन वालिदा मरियम अलैहिस्सलाम जे मुतालिक़ गुज़िरियल जुमन मां 2 जुमा क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में उन्हनि जी सीरत जे हवाले सां कुझु ॻाल्हियूं थियूं हुयूं। अॼु जे ख़ुतबा जुमा में हिन मौज़ू खे असीं मुकमल कंदासीं इंशाअल्लाह। सैयदना ईसा अलैहिस्सलाम जी जिस्मानी सिफ़तूं ऐं कैफ़ियत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हदीस में बयान फरमाई है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुलाक़ात सैयदना ईसा अलैहिस्सलाम सां मेराज जे मौक़े ते हदीस में उनजो ज़िक्र मौजूद है। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रबअतुन अहमर, सही बुखारी जी रिवायत है तो ईसा अलैहिस्सलाम के मूं ॾिठो दरमियाने कद वारो माण्हू अहमर ऐं रंग में, जिस्म में, चेहरे में ॻाढ़ाण जे माइल कलर हो उन्हनि जो अछो ऐं ॻाढ़ाण जे माइल ॻाढ़े रंग जो उन में जेको आहे असर नुमाया हो। ॿी हदीस में लफ़्ज़ आहे जादुन, उन्हनि जा वार कुझु हल्का सा घुंघरीला हुआ। अरीज़ु सदरी, ऐं सीनू उन्हनि जो उहो कुशादो हो, कुशादो सीनू, दरमियानो कद ऐं ॻाढ़ाण माइल रंग हो उन्हनि जो। कअन्नमा ख़रज मिन दीमासिन, ऐं जॾहिं क़यामत जे वेझो ईसा अलैहिस्सलाम वरी दुनिया में नुज़ूल फरमाईंदा, अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे वरी नाज़िल फरमाईंदो, तॾहिं उन्हनि जी कैफ़ियत पाण सम्झाई त इहा हूंदी जो ईअं लॻंदो हुन जीअं माण्हू ताज़ो गुसुल खाने मां थी निकिरे। जीअं हिकिड़ो माण्हू जे चेहरे में जेको आहे ताज़गी हूंदी आहे, इंसान फ्रेश हूंदो आहे, बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां क़यामत जे वेझो ईसा अलैहिस्सलाम जॾहिं नाज़िल थींदा, उन्हनि जी कैफ़ियत इहा हूंदी। क़ुरान करीम सूरह आले इमरान में ईसा अलैहिस्सलाम जूं 4 सिफ़तूं अहम तरीन बयान फरमायूं आहिनि। फरमायो इस्मुहु अल ईसा इब्न मरियम वजीहन फिद दुनिया वल आखिरा, उन्हनि जो नालो मसीह ईसा इब्न मरियम आहे ऐं उन्हनि जी पहिरीं सिफ़त इहा आहे वजीहन फिद दुनिया वल आखिरा, दुनिया ऐं आख़िरत ॿिन्हिनि में वजाहत वारो, इज़्ज़त वारो अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे बनायो आहे। ॿी सिफ़त फरमायो वमिनल मुक़र्रबीन, अल्लाह तबारक व तआला जे मुक़र्रब बाननि मां, जिन खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजो ख़ुसूसी कुर्ब ऐं वेझड़ाई नसीब कई है, ईसा अलैहिस्सलाम उन्हनि मां आहे। टी सिफ़त फरमायो व युकल्लिमुन नास फिल महदी व कहला, ईसा अलैहिस्सलाम नंढपण जी उम्र में बि ॻाल्हाइणो ऐं पक्की उम्र में बि ॻाल्हाईंदो। जेका उम्र जवानी ख़तम थियण खां पोइ 40 साल खां मथे जी उम्र आहे, उन में बि ईसा अलैहिस्सलाम ॻाल्हाईंदो। यानी ईसा अलैहिस्सलाम जो पहिरीं ॻाल्हाइण उहो बि मौजज़ो हो,
जेको नंढपण में उन्हनि ॻाल्हायो ऐं उन खां गॾोगॾु उन्हनि जो पकी उमिरि में ॻाल्हाइण बि मौजूदु थींदो, जो केतिरनि ई सालनि खां पोइ उहे वरी नाज़िल थींदा ऐं उन खां बाद उहे ॻाल्हाईंदा, दीन जी तबलीग कंदा ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खे ज़मीन ते नाफ़िज़ कंदा। चौथी सिफ़त फरमायो वमिनस सालिहीन, नेकोकारनि मां हूंदो, सालिहीन जी जमात मां हूंदो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मुक़र्रब बाननि जा 4 ख़ासि वसफ़ बयान फरमाया आहिनि, नबीजीन, सिद्दीकीन, शुहदा ऐं सालिहीन। ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुसूसी तौर ते सालिहीन जो लक़ब बि हासिल आहे। ईसा अलैहिस्सलाम जो तमामु आला अख़लाक़ हो ऐं तमामु माण्हुनि सां उन्हनि जो रवैयो ऐं अंदाज़ तमामु बाअदब बाअख़लाक़ हूंदो हो। उन जी हिकिड़ी झलक उन हदीस में बि मालूम थिए थी जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ईसा अलैहिस्सलाम जो हिकिड़ो वाक़ियो बयानु फरमायो आहे। सही बुख़ारी जी हदीस आहे, ईसा अलैहिस्सलाम हिकिड़े माण्हू खे ॾिठो, उहो चोरी करे पियो। तॾहिं ईसा अलैहिस्सलाम उनखे चयो तूं चोरी पियो करीं? तॾहिं उन चयो कल्ला वल्लाहि लज़ी ला इलाहा इल्ला, हरगिज़ न, आउं चोरी कोन पियो करियां, कसम आहे उन अल्लाह जो जंहिंजे अलावा को माबूद बरहक़ कोन्हे। जॾहिं उन कसम खाधो अल्लाह जो, तॾहिं ईसा अलैहिस्सलाम चयो आमनतु बिल्लाहि व कज़्ज़बतु आइनी, आउं अल्लाह जे कसम ते ईमान ऐं यकीन रखां थो ऐं पंहिंजे अखियुनि जी ग़लती सम्झां थो। जो मुंहिंजे अखियुनि खां थी सघे थो ख़ता थी हुजे, ग़लती थी हुजे, तूं अल्लाह जो कसम खणे पियो त आउं तुंहिंजी इन कसम ते एतबार कयां थो। थी सघे थो उहो उन माण्हू जो पंहिंजो माल हुजे जेको हू खणी रहियो हुजे ऐं उहो कंहिं अहिड़ी जाइ ते पियो हो जेका जाइ ॿिए कंहिंजी हुई, तॾहिं ईसा अलैहिस्सलाम सम्झो त शायदि ही पराए सामान खे खणी रहियो आहे ऐं चोरी करे रहियो आहे। पर जॾहिं हुन कसम खाई करे इनकार कयो त आउं चोरी मूं कोन कई आहे, तॾहिं ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे आला अख़लाक़ जो मुज़ाहिरो कयो ऐं फरमायो थी सघे तो मूंखां ग़लती थी हुजे ऐं आउं तुंहिंजी इन कसम ते यकीन करियां थो। ईसा अलैहिस्सलाम जी तालीम, अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलाम खे इंजील उन्हनि ते नाज़िल फरमाई, उन जो इल्म बि हुनखे हो ऐं उन्हनि खां पहिरीं किताब जेका अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल फरमाई तौरात, अल्लाह तबारक व तआला उन जी तालीम बि ईसा अलैहिस्सलाम खे ॾिनी ऐं किताब ऐं हिकमत जी तालीम बि अल्लाह ताला ॾिनी। इन ई करे क़ुरान करीम में सूरह आल इमरान में अल्लाह जो फरमान आहे वयुअल्लिमुहुल किताब वल हिकमत वत्तौरात वल इंजील। अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलाम खे किताब यानी क़ुरान करीम जी तालीम ॾिनी, वल हिकमत ऐं हिकमत जी तालीम ॾिनी। हिकमत मां मुराद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सुन्नतूं आहिनि, इन जी तालीम ॾिनी। वत्तौरात वल इंजील ऐं अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलाम खे तौरात जो इल्म बि अता कयो, इंजील जो इल्म बि अता कयो। इंजील जो इल्म इन करे अता कयो जो इंजील पाण उन्हनि ते नाज़िल थी हुई, जंहिंजी तबलीग उन्हनि खे करणी हुई पंहिंजी उम्मत खे, ऐं तौरात इन करे अल्लाह ताला इल्म ॾिनो जो उन्हनि जी बिअसत उहा बनी इसराईल में थी हुई। बनी इसराईल में उन्हनि खे नबी बनाए करे मोकिलियो वियो हो ऐं बनी इसराईल मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत हुई ऐं उन्हनि ते पहिरीं किताब तौरात नाज़िल थी चुकी हुई। तंहिं करे पहिरीं किताब जो इल्म बि अल्लाह ताला उन्हनि खे अता कयो ऐं इंजील जो इल्म बि अता कयो ऐं क़ुरान ऐं हिकमत जो इल्म, हदीस जो इल्म बि अल्लाह ताला उन्हनि खे अता कयो। इन करे जो वरी क़यामत जे वेझो उन्हनि खे अल्लाह ताला नाज़िल फरमाईंदो ऐं उहे पंहिंजी शरीयत ते अमल कोन कंदा, पंहिंजी शरीयत जी तालीम कोन ॾींदा, बल्कि उन वक़्तु हू क़ुरान ऐं हदीस जी तालीम ॾींदा
ऐं दीन इस्लाम ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जो हिन ज़मीन ते निफ़ाज़ कंदा। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी दावत छा हुई? ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम अची करे बनी इसराइल खे दावत ॾिनी। अल्लाह ताला क़ुरान करीम में मुख़्तलिफ़ मक़ामात ते ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी उन दावत जो ज़िक्र कयो आहे। अल्लाह ताला जो फ़रमान है, वक़ालल मसीहु या बनी इसराइल उअबुदुल्लाह रब्बी व रब्बकुम। ईसा अलैहिस्सलाम चयो, ए बनी इसराइल, उन अल्लाह जी इबादत करियो जेको मुंहिंजो ऐं तव्हांजो रब आहे। इन्नहु मन युशरिक बिल्लाह फ़क़द हर्रमल्लाहु अलैहिल जन्नह। छो त जेको माण्हू अल्लाह सां शरीक कंदो, अल्लाह ताला जन्नत उन ते हराम करे छॾी आहे। व मअवाहुन नार, ऐं उन जो ठिकाणो उहो जहन्नम जी बाहि आहे। वमा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार, ऐं अहिड़नि ज़ालिमनि जो को बि मददगार कोन हूंदो। त हीअ ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी दावत आहे जेका उन्हनि पंहिंजी उम्मत बनी इसराइल खे ॾिनी त शिरक खां बचो, ऐं शिरक करण वारो इंसान उन ते अल्लाह ताला जन्नत खे हराम करे छॾियो आहे ऐं उन जो ठिकाणो अल्लाह तबारक व तआला जहन्नम बनायो आहे। इन सां गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे इहा दावत बि ॾेई करे मोकिलियो जो बनी इसराइल ते जेके कुझु शयूं हराम कयूं वयूं हुयूं, उन्हनि जी बदआमालियनि जे करे उन्हनि खे ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत नाज़िल करे अल्लाह ताला उन्हनि खे हलाल कयो बनी इसराइल जे लाइ। इन करे ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम बनी इसराइल खे इहो बि चयो, वली उहिल्ल लकुम बअदल्लज़ी हुर्रिम अलैकुम। मूंखे अल्लाह ताला इन ई लाइ बि मोकिलियो आहे जो आऊं तव्हांखे ॿुधायां त फलाणियूं फलाणियूं शयूं जेके बाज़ तव्हां ते हराम कयूं वयूं हुयूं, उहे हाणे तव्हांजे लाइ हलाल कयूं वयूं आहिनि। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला मुख़्तलिफ़ मौजिज़ा अता कया हुआ। उन्हनि मौजिज़नि मां सभिनी खां पहिरियों मौजिज़ो जेको उन्हनि जो नंढपण में ॻाल्हाइणु, अञा पैदा थिया हुआ, शायदि हिकिड़े ॾींहं जा हुआ, शायदि 2 ॾींहंनि जा हुआ, उन वक़्तु उन्हनि जो ॻाल्हाइणु तमामु वॾो उन्हनि जो मौजिज़ो हो। ॿिए नंबर ते जेके अल्लाह ताला उन्हनि खे मौजिज़ा अता कया, जंहिंजो ज़िक्र अल्लाह ताला क़ुरान करीम में फ़रमायो आहे त ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम बनी इसराइल खे चवणु लॻो, अन्नी अख़्लुक़ु लकुम मिनत्तीन कहैअति तैर फ़अनफ़ुख़ु फ़ीहि फ़यकूनु तैरम बिइज़्निल्लाह। आऊं तव्हांजे लाइ पखीअ जहिड़ी हिकिड़ी सूरत ठाहींदसि, पोइ उन में फूकींदसि ऐं उहो सच में पखी ठही वेंदो बिइज़्निल्लाह, अल्लाह जे हुकुम सां। व उबरिउल अकमह, ऐं जेको माण्हू पैदाइशी नाबीनो आहे उनखे बि आऊं सेहतमंद बनाईंदसि ऐं उहो अखियुनि सां ॾिसणु लॻंदो। वल अबरस, ऐं जेको कोढ़ जो मरीज़ आहे उनखे बि आऊं जेको आहे सेहतमंद बनाईंदसि। व उहियल मौता, ऐं जेके मुअल आहिनि उन्हनि खे बि जियारे ॾेखारींदसि बिइज़्निल्लाह, अल्लाह ताला जे हुकुम सां। इहे बि अल्लाह ताला उन्हनि खे मौजिज़ा अता कया हुआ। फरमायो, व उनब्बिउकुम बिमा ताकुलून व मा तदखिरून फी बुयूतिकुम। अहिड़े तरीक़े सां आऊं तव्हांखे इहो बि ॿुधाए सघंदसि जेकी कुझु तव्हां खाई आया आहियो, घरां जेकी खाई आया आहियो उहो मूंखां पुछो, आऊं तव्हांखे ॿुधाईंदसि। वमा तदखिरून फी बुयूतिकुम, ऐं जेको तव्हां ज़ख़ीरो करे आया आहियो, पंहिंजे घरनि में रखी आया आहियो, बचाए आया आहियो, उहो बि आऊं तव्हांखे ॿुधाईंदसि। इन फी ज़ालिका लआयतन लकुम इन कुंतुम मुमिनीन। बनी इसराइल खे चयूं त इन में तव्हांजे लाइ वॾी निशानी आहे, जेकॾहिं तव्हां ईमान आणियो त हीअ अल्लाह जी तरफ़ां मूंखे निशानियूं मिलियल आहिनि। बार बार ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम चवणु लॻा बिइज़्निल्लाह, त इहो सभु कमु आऊं अल्लाह जे हुकुम सां करियां पियो। नबी उनखे अल्लाह तबारक व तआला मौजिज़ा अता कंदो आहे, पर उहो नबी जो पंहिंजो इख़्तियार कोन हूंदो आहे, बल्कि उहो असल अल्लाह तबारक व तआला जो हुकुम हूंदो आहे, अल्लाह जो इज़्न हूंदो आहे। जॾहिं अल्लाह ताला चाहींदो आहे तॾहिं उहो मौजिज़ो ज़ाहिर करे सघंदो आहे। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे साथियुनि जे बारे में, ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला मुख़लिस साथी अता कया हुआ।
जिन खे क़ुरान करीम हवारी चयो आहे। हवारी ईसा अलैहिस्सलाम जा हवारी। हवारी जे बारे में मुख़्तलिफ़ मुफ़स्सिरीन जी तहक़ीक़ आहे, जंहिंजो ख़ुलासो इहो आहे जो मुख़लिस तरीन साथी हुआ ईसा अलैहिस्सलाम सां। उहे तमामु घणा मुख़लिस ऐं उन्हनि जा सच्चा मददगार हुआ। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदीने वारे साथियुनि खे अंसार चयो वियो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मुख़लिस तरीन मददगार अंसार अहिड़े तरीक़े सां ईसा अलैहिस्सलाम जा हवारी हुआ। अल्लाह ताला क़ुरान करीम में उन्हनि साथियुनि जो ज़िक्र फरमायो आहे। फरमायो व इज़ अवहयतु इलल हवारिजीन अन आमिनू बी व बि रसूली। जॾहिं अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलाम जे साथियुनि खे इहो हुकुम ॾिनो त मूं ते ऐं मुंहिंजे हिन रसूल ते ईमान आणियो, तॾहिं उहे फ़ौरन चवणु लॻा आमन्ना वशहद बि अन्ना मुस्लिमून। ऐं अल्लाह असां ईमान आंदोसीं ऐं अल्लाह तूं गवाह थी वञ जो असीं इस्लाम आणण वारा आहियूं। सूरह हदीद में अल्लाह ताला ईसा अलैहिस्सलाम जे साथियुनि जी हिकिड़ी ॿी सिफ़त बयानु फरमाई आहे, वजअलना फी कुलूबिल लज़ीना तबऊहु रअफ़तन व रहमा। जेके ईसा अलैहिस्सलाम जा पोइलॻ हुआ, असां उन्हनि जे दिलियुनि में रअफ़त ऐं रहमत ख़ुसूसी रखी हुई। रअफ़त माना शफ़क़त, रहमत माना रहमदिली। इहा ईसा अलैहिस्सलाम जे साथियुनि में असां ख़ुसूसी तौर ते रखी हुई। हिक ॿिए सां उहे शफ़क़त ऐं रहम वारो मामिलो कंदा हुआ। अल्लाह ताला क़ुरान करीम में इहा ई सिफ़त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जी बि बयानु फरमाई आहे। सूरह फतह जे आख़िरी रुकू में अल्लाह जो फरमान आहे, अशिद्दाउ अलल कुफ़ारी रुहमाउ बैनहुम। पैगंबर जा सहाबा काफ़िरनि ते सख़्त आहिनि, पर पाण में हिक ॿिए सां रहमदिली वारो मामिलो करण वारा आहिनि। ईसा अलैहिस्सलाम जे इन्हनि साथियुनि खे अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि जे लाइ मेयार करार ॾिनो। ऐं सूरह सफ़ जे आख़िर में अल्लाह ताला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कूनू अंसार अल्लाह। ए ईमान वारो, तव्हां अल्लाह जा यानी अल्लाह जे दीन जा मददगार बणिजी वञो। कमा काल ईसा बिन मरियम लिल हवारिजीन। जीअं ईसा बिन मरियम पंहिंजे मुख़लिस साथियुनि खे चयो, मन अंसारी इलल्लाह, अल्लाह जे दीन में मूंसां केरु मदद करण वारो आहे। काल अल हवारिजून नहनु अंसारुल्लाह। तॾहिं उन्हनि जे मुख़लिस साथियुनि चयो त असीं अल्लाह जे दीन में तव्हांजा मददगार आहियूं। अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलाम जे साथियुनि खे ख़ुसूसी ईमान वारनि जे लाइ बतौर आइडियल जे इन आयत में ज़िक्र कयो आहे। जहिड़े तरीक़े सां हुननि खे चयो वियो अल्लाह जे दीन जा मददगार थियो, उन्हनि फ़ौरन इन ॻाल्हि खे मञियो ऐं ईसा अलैहिस्सलाम खे चयूं त असीं अल्लाह जे दीन जा मददगार आहियूं। फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कूनू अंसार अल्लाह। ए ईमान वारो, तव्हीं बि अल्लाह जे दीन जा मददगार बणिजी वञो। अल्लाह जे दीन जो मददगार इंसान कीअं ठहंदो आहे? इंसान अल्लाह जे दीन जो मददगार कीअं ठहंदो? इंसान पाण दीन खे मञे, दीन ते अमल करे, पोइ उन सां गॾोगॾु दीन जी मदद ईअं शुरू करे जो उन दीन जी दावत ॾे, दीन जी ॿियनि खे बि जेको आहे दीन सेखारे, ॿियनि खे बि दीन जी तालीम ॾे। जीअं क़ुरान करीम बार बार ज़िक्र कयो आहे, अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर जो, यानी तव्हां नेकीअ जो हुकुम ॾियो ऐं माण्हुनि खे बुराईअ खां रोकियो। इहा दीन जी मदद आहे, दीन जो साथ ॾियणु आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि मदद जो ज़िक्र कयो वियो आहे क़ुरान करीम में। अल्लाह तबारक व तआला फरमायो, फल्लज़ीना आमनू बिही व अज़्ज़रूहु व नसरूहु वत्तबअु नूरल्लज़ी उनज़िल मअ उलाइका हुमुल मुफ़्लिहून। जेके माण्हू पैगंबर ते ईमान आंदऊं, उन जी ताईद कयूं ऐं उन जी मदद कयूं, इहे माण्हू आहिनि जेके कामयाब थियण वारा आहिनि। कामयाबी मिलंदी सिर्फ़ ईमान आणण सां न, बल्कि ईमान आणे अमल करण सां गॾोगॾु उन दीन में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मदद ऐं ताउन करणो आहे। सहाबा इकराम जे साम्हूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु हुआ, तॾहिं उन्हनि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताउन कयो,
हर मामले में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु थी बीठा, एतिरे क़दर जो पंहिंजी जानियूं कुर्बान करण जे लाइ जिहाद जे मैदान में उथी बीठा। इहा आहे दीन जी मदद। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वञण खां पोइ तमामु अहले ईमान जेके क़यामत ताईं ईंदा, उन्हनि सभिनीनि जी ज़िम्मेदारी आहे अल्लाह जे दीन जी मदद करणु, पंहिंजी जान सां, पंहिंजे वक़्त सां, पंहिंजे माल सां। जॾहिं दीन खे ज़रूरत पए, असांजी जान बि हाज़िर हुजे, असांजो वक़्तु बि हाज़िर हुजे, असांजो माल बि हाज़िर हुजे। जिते अल्लाह जे दीन खे माल जी ज़रूरत आहे, किथे मस्जिद अल्लाह जो घर तामीर करणो आहे, जिते इन दीन इस्लाम जो किथे मरकज़ तैयार करणो आहे, को मदरसो तामीर करणो आहे, उन मदरसे खे हलाइणो आहे, उन जा अख़राजात आहिनि, दीन जी तबलीग आहे, इन्हनि तमामु मामलात में ताउन करणु इहो अल्लाह ताला जो हुकुम आहे। या अय्युहल्लज़ीन आमनू कूनू अंसार अल्लाह, ए ईमान वारो अल्लाह जा मददगार बणिजी वञो, यानी अल्लाह ताला जे दीन जा मददगार बणिजी वञो। जहिड़े तरीक़े सां ईसा अलैहिस्सलाम जा मुख़लिस साथी अल्लाह जे दीन जा मददगार बणिजी विया। बनी इसराईल मां ईमान आणण वारनि ईसा अलैहिस्सलाम ते ईमान आंदो, पर अक्सरियत ईमान न आंदो। यहूदी साज़िशूं करण लॻा, आख़िरकार उन्हनि इहा साज़िश कई त ईसा अलैहिस्सलाम खे असीं क़त्ल कयूं। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी साज़िश जो ज़िक्र क़ुरान करीम में फरमायो, व मकरू व मकरल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। उन्हनि साज़िश कई व मकरल्लाह, ऐं अल्लाह बि तदबीर कई, वल्लाहु खैरुल माकिरीन, ऐं अल्लाह तबारक व तआला बहितरीन तदबीर करण वारो आहे। उन जी तदबीर खे केरु नाकाम नथो करे सघे। अल्लाह ताला बहितरीन तदबीर फरमाई। उहा कहिड़ी तदबीर हुई? अल्लाह तबारक व तआला यहूदियनि जी साज़िश खे नाकाम करे छॾियो। जॾहिं ईसा अलैहिस्सलाम महसूसु कयो त यहूदी हाणे मूंखे क़त्ल करे छॾींदा, त पंहिंजे साथियुनि खे चयूं त केरु आहे जेको क़ुर्बानी ॾे, अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी शबी ऐं शिकिलो सूरत उनखे अता कंदो। हिकिड़ो नौजवान तयारु थियो, अल्लाह तबारक व तआला उनखे ईसा अलैहिस्सलाम जी शिकिल अता करे छॾी, ऐं ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला ज़िंदा हालत में आसमाननि ॾांहुं मथे खणी वियो। क़ुरान करीम में अल्लाह ताला इन ॻाल्हि जो ज़िक्र फरमायो आहे। फरमायो, वक़ौलिहिम इन्ना क़तलनल मसीह ईसा इब्न मरियम रसूल अल्लाह। यहूदियनि जो चवणु इहो आहे त असां ईसा बिन मरियम जेको अल्लाह जो रसूल हो, असां उनखे क़त्ल करे छॾियो। अल्लाह ताला फरमायो, वमा क़तलूहु वमा सलबूहु, न उन्हनि उनखे क़त्ल कयो ऐं न सूली चाढ़ायूं। अहिड़ी का ॻाल्हि कोन हुई। वमा क़तलूहु वमा सलबूहु वलाकिन शुब्बिह लहुम, पर उन्हनि जे लाइ हिकिड़े माण्हू खे ईसा जी तशबीह ऐं सूरत ॾिनी वई, जंहिंमां उन्हनि इहो सम्झो त ही शायदि ईसा अलैहिस्सलाम आहे। अल्लाह ताला फरमायो, इज़ क़ाल अल्लाहु या ईसा इन्नी मुतवफ़ीक व राफ़िउक इलैया व मुतहिरुक मिनल लज़ीना कफ़रू। सूरह आल इमरान में अल्लाह फरमायो त ए ईसा, आउं तोखे पूरो पूरो खणण वारो आहियां ऐं तोखे बुलंद करे वेंदसि ऐं तोखे काफ़रनि खां पाक करे वेंदसि। ऐं ॿी जॻह ते अल्लाह ताला फरमायो, बर रफ़अहुल्लाहु इलैहि, अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलाम खे पाण ॾांहुं मथे खणी वियो। वकान अल्लाहु अज़ीज़न हकीमा, ऐं अल्लाह तबारक व तआला ग़ालिब आहे ऐं अल्लाह ताला हिकमत वारो आहे। ईसाईअनि बि इहो ई सम्झो त ईसा अलैहिस्सलाम क़त्ल थी विया। इहा ई ॻाल्हि उन्हनि जे दीन ऐं मज़हब में मालूम थिए थी, इन खे उहे सम्झणु लॻिया। हालांकि अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलाम खे मथे खणी वरितो। पोइ ईसाईअनि ईसा अलैहिस्सलाम खां पोइ आहिस्ता आहिस्ता उन्हनि जे दीन खे, जेका असुल उन्हनि जी तालीम हुई, उन्हनि खे छॾे करे शिरक ऐं मुख़्तलिफ़ ख़ुराफ़ात में दाख़िल थी विया। ईसा अलैहिस्सलाम जी मोहब्बत में जॾहिं इंसान हद खां लंघे वेंदो आहे, ताज़ीम में जॾहिं इंसान हद खां लंघे वेंदो आहे,
त पोइ उहो बेदीनी में ऐं बदअक़ीदगी में मुब्तला थी वेंदो आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो या अहलल किताब ला तग़लू फ़ी दीनिकुम, ऐं अहले किताब पंहिंजे दीन जे मामले में हद खां लंघी न वञो। वला तक़ूलू अलल्लाहि इल्लल हक़, ऐं अल्लाह ताला जे बारे में उहा ई ॻाल्हि चओ जेका हक़ ऐं सच आहे, ऐं उहा इहा आहे त इन्नमल मसीहु ईसा इब्नु मरियम, मसीह ईसा पुटु आहे मरियम जो, रसूलुल्लाहि व कलिमतुहु, अल्लाह जो रसूल आहे ऐं अल्लाह ताला जे कलिमा कुन मां पैदा थियो आहे। इन खां वधीक उन जी का हक़ीक़त कोन्हे। ईसाइनि मोहब्बत में अची करे टे ॻाल्हियूं चयूं। कुझु ईसाइनि चयो त ईसा उहो ई अल्लाह आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो लक़द कफ़र अल्लज़ीन क़ालू इन्नल्लाह हुवल मसीह इब्नु मरियम, तहक़ीक़ उन्हनि माण्हुनि कुफ़्र कयो आहे जिन चयो त ईसा ई अल्लाह आहे, उहे माण्हू काफ़िर थी विया। ॿी जमात ईसाइनि जी उहा चवणु लॻी त ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम उहो टिनि मां टियों आहे, तस्लीस जो अक़ीदो त ख़ुदा टे ज़ातियूं मिली करे ठहे थो, अल्लाह, ईसा ऐं बाज़ जे मुताबिक़ मरियम अलैहिस्सलाम, ऐं बाज़ चवंदा आहिनि जिब्रील अमीन खे मिलायो वञे, टे ॼणा मिली करे ख़ुदा ठहे थो। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो लक़द कफ़र अल्लज़ीन क़ालू इन्नल्लाह सालिसु सलासा, उहे माण्हू काफ़िर थी विया, उन्हनि कुफ़्र कयो जिन चयो त अल्लाह टिनि मां टियों आहे, उहे माण्हू बि काफ़िर थी विया। टियों अक़ीदो ईसाइनि में हिकिड़ी जमात इहो इख़्तियार कयो त ईसा अलैहिस्सलाम नऊज़ बिल्लाह अल्लाह ताला जो पुटु आहे। अल्लाह ताला इन जी बि तरदीद फरमायो वक़ालु इत्तख़ज़र रहमानु वलदा लक़द जिअतुम शैअन इद्दा, फरमायो इहे चवनि था त अल्लाह रहमान औलाद पंहिंजे लाइ बनाई आहे। इन्हनि खे तव्हां चओ त तव्हां तमामु ग़लति ॻाल्हि कई आहे। तकादु समावात यतफ़त्तरन मिन्हु, अहिड़ी ॻाल्हि कई अथां जो आसमान थी सघे तो फाटी पए, व तनशक्कुल अर्ज़ु, ऐं ज़मीन खे चीर अची वञनि, ज़मीन बि फाटी पए, व तख़िरुल जिबालु हद्दा, ऐं जबल रेज़ा रेज़ा थी करे किरी पवनि। तव्हांजी इहा ॻाल्हि एतिरे क़दुरु ख़तरनाक आहे, एॾी बुरी ॻाल्हि आहे जेका ईसाई हर 25 डिसंबर ते ॻाल्हि कनि था, ऐं बाज़ मुसलमान बि उन्हनि सां गॾु शामिल थी वञनि था ऐं हैप्पी क्रिसमस जा लफ़्ज़ चवनि था त अल्लाह जी औलाद नऊज़ बिल्लाह पैदा थी, छो त हुननि जो अक़ीदो त इहो ई आहे त अल्लाह ताला फरमायो त हीअ अहिड़ी ॻाल्हि आहे, एॾी बुरी ॻाल्हि आहे जो थी सघे तो आसमान फाटी पए, ज़मीन फाटी पए, पहाड़ जबल सभु रेज़ा रेज़ा थी करे किरी पवनि। इहा ॻाल्हि जो तव्हीं रहमान अला औलाद जी ॻाल्हि कयो था। हदीस में अचे तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हदीस कुदसी आहे त अल्लाह ताला फरमाए तो त आदम जो पुटु मूंखे गार ॾिए थो, ऐं उन जो गार ॾियणु इहो आहे जो हू चवे थो त रहमान खे औलाद बि आहे। मुंहिंजे लाइ औलाद जो चवणु इहो मूंखे अल्लाह खे गार ॾियण जे बराबरि आहे। अल्लाह ताला इन ई करे फरमायो ला तग़लू फ़ी दीनिकुम, ऐं अहले किताब पंहिंजे दीन में ग़ुलूव न करियो। ईसा अलैहिस्सलाम जे बारे में उहा ॻाल्हि चओ जेका हक़ आहे, इन्नमल मसीहु ईसा इब्नु मरियम रसूलुल्लाह। फरमायो वला तक़ूलू सलासा, इहो न चओ त ख़ुदा टे ज़ातियूं आहिनि, इंतहू, इन ॻाल्हि खां रुकिजी वञो, ख़ैरल लकुम, इहो तव्हां लाइ बहितर आहे। इन्नमल्लाहु इलाहु वाहिद, अल्लाह त हिकिड़ो वाहिद अकेलो आहे, सुब्हानहू, उहो पाक आहे इन ॻाल्हि खां, ऐं यकून लहू वलद, जो उन जी का औलाद बि थिए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ई करे इरशाद फरमायो, सही बुखारी जी हदीस आहे, फरमायो ला तुतरूनी कमा अतरतिन नसारा ईसा इब्न मरियम, मूंखे मुंहिंजे मक़ाम खां ईअं न वधायो जीअं ईसाइनि ईसा इब्न मरियम खे वधाए छॾियो मक़ाम खां। किन चयो त टिनि मां टियों आहे, किन चयो त ख़ुदा आहे, किन चयो अल्लाह जो पुटु आहे नऊज़ बिल्लाह। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूंखे मुंहिंजे मक़ाम खां ईअं न वधायो जीअं ईसाइनि ईसा अलैहिस्सलाम खे उन्हनि जे मक़ाम खां वधाए छॾियो। फ़इन्नमा अना अब्दुन,
पाण फरमायो त आऊं अल्लाह जो बानू आहियां, फ़क़ूलू अब्दुल्लाहि व रसूलू, मूंखे बि तव्हां चओ त अल्लाह जो बानू आहे ऐं अल्लाह जो रसूल आहे। पर अफ़सोस जो मुसलमाननि जी अक्सरियत बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में हद खां लंघी विया ऐं गुलूब जो रस्तो इख़्तियार कयूं। अक्सर असांजा मुसलमान चवंदा आहिनि नूर मिन नूरिल्लाह, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे नूर मां हिकिड़ो नूर आहे, अल्लाह जे नूर मां हिकिड़ो नूर आहे। हुननि चयो अल्लाह जी औलाद आहे, नऊज़ुबिल्लाह, यानी अल्लाह ताला मां निकितो आहे, अल्लाह जी औलाद आहे। हिननि लफ़्ज़ मटाए छॾियो ऐं चयो त अल्लाह जे नूर जो हिकिड़ो हिस्सो आहे। ॻाल्हि ॿिन्ही पासे साॻी थी। ऐं अल्लाह ताला क़ुरान करीम में चयो आहे वजअलू लहू मिन इबादिही जुज़अ, कुझु माण्हुनि अल्लाह ताला जे बाननि मां कुझु बाननि खे अल्लाह जो जुज़ बनाए छॾियो आहे, हिस्सो बनाए छॾियो आहे। इन्नल इंसान लकफूर मुबीन, सूरह ज़ुख़रुफ़ में अल्लाह तबारक व तआला पहिरीं रुकू जी आख़िरी आयत में इहा ॻाल्हि इरशाद फरमायो कुझु माण्हुनि अल्लाह जे बाननि मां कुझु बाननि खे अल्लाह जो हिस्सो बनायो आहे। इन्नल इंसान लकफूर मुबीन, अहिड़ा इंसान वाज़े कुफ़ुर कनि पिया। अॼु असां मुसलमाननि जी अक्सरियत चवे थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नूर मिन नूरिल्लाह आहिनि। अहिड़े तरीक़े सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में हद खां लंघी विया आहिनि माण्हू। काफ़ी सारा मुसलमान उहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में उहे ॻाल्हियूं कनि था जेके सिफ़तूं अल्लाह ताला जूं आहिनि, उहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में बयानु कनि था। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम अलामात क़यामत मां हिकिड़ी अलामत ऐं निशानी आहिनि। क़यामत जे वेझो अल्लाह ताला उन्हनि खे नाज़िल फरमाईंदो। इहा ॻाल्हि अल्लाह ताला क़ुरान करीम में बयानु फरमाई आहे। फरमायो व इन्नहू लइल्मुल लिस्साअह, बेशक ईसा क़यामत जी निशानियुनि मां हिकिड़ी निशानी आहे। व इन्नहू लइल्मुल लिस्साअह, उहो क़यामत जी निशानियुनि मां हिकिड़ी निशानी आहे। फला तमतरुन्न बिहा, इन में को शक न करियो। क़ुरान करीम जी आयत आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, सही बुखारी हदीस आहे, पाण फरमायो वल्लदी नफ़्सी बियदी, कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे हथ में मूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे, उन अल्लाह जो कसम आहे लयूशिकन अन यनज़िल फ़ीकुम इब्नु मरियम, वेझो आहे जो तव्हां में इब्न मरियम ईसा बिन मरियम नाज़िल थिए, हकमन अदलन, आदिल हुक्मरान जे तौर ते ईंदो। फ़यक्सिरु सलीब, सलीब खे टोड़े छॾींदो। जेका ईसाईअनि जी निशानी आहे सलीब क्रास, उन खे टोड़े छॾींदो, यानी उन जी इबादत जो मामिलो उहो मुकमल तौर ते ख़तमु करे छॾींदो। ऐं क़ुरान करीम चयो आहे व इम मिन अहलिल किताब इल्ला लयुमिनन्न बिही क़ब्ल मौती, अहले किताब मां हर माण्हू पंहिंजी मौत खां पहिरीं पहिरीं ईसा अलैहिस्सलाम ते ईमान आणे वठंदो। जॾहिं ईसा अलैहिस्सलाम नाज़िल थींदा तॾहिं तमामु ईसाई उहे ईमान आणे वठंदा। पोइ ही ग़लति अक़ीदा ऐं हद खां लंघी वारा अक़ीदा इहे कोन रखंदा, बल्कि सही ईसा अलैहिस्सलाम ते ईमान आणे वठंदा। तॾहिं पोइ सलीब जी केर बि इबादत कोन कंदो, सलीब जे निज़ाम खे ईसा अलैहिस्सलाम पाण टोड़े छॾींदो। ॿिए नंबर ते फरमायो वयक़्तुल खिंज़ीर, खिंज़ीर ऐं सूअर खे ईसा अलैहिस्सलाम क़त्ल करे छॾींदो। इन मां हिकिड़ो मतिलबु उलमाए इकराम इहो बयानु कयो आहे जो जेको खिंज़ीर ऐं सूअर जी तिजारत ऐं उन मां मुख़्तलिफ़ दुनिया में प्रोडक्ट्स ठहनि थियूं, इन शइ खे ईसा अलैहिस्सलाम ख़तमु करे छॾींदा। इस्लाम नाफ़िज़ थी वेंदो, माण्हू या त मुसलमान थी वेंदा सभु, या ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम मुसलमाननि सां गॾु मिली करे उन्हनि यहूदियुनि जी जमात सां लड़ाई कंदो, विढ़ंदो ऐं बिल आख़िर उन्हनि खे ख़तमु कयो वेंदो। वयज़उल जिज़ियत, ईसा अलैहिस्सलाम जिज़िये खे ख़तमु करे छॾींदो। जिज़ियो छा आहे? मुसलमान हुकूमत आहे, उन में जेकॾहिं को गैर मुस्लिम रहे थो त उहो जिज़ियो अदा करे अमन अमान सां मुसलमान हुकूमत में रही सघे थो। इहो टैक्स जिज़ियो उहो काफ़रनि ते इस्लाम लागू कयो आहे। ईसा अलैहिस्सलाम उन खे ख़तमु करे छॾींदो। छो त पहिरीं अल्लाह जे रसूल सम टे ऑप्शन रखिया आहिनि, या त इस्लाम क़बूल करियो, या जिज़ियो अदा करे रहो इस्लामी हुकूमत में, या टे नंबर ते त असां सां जिहाद करियो।
जॾहिं ईसा अलैहिस्सलाम ईंदो त दरमियान वारो ऑप्शन ख़तमु थी वेंदो। बसि 2 ऑप्शन हूंदा, या इस्लाम क़बूल करियो या मैदान में अचो। पोइ जॾहिं मुसलमान ईसा अलैहिस्सलाम सां गॾु मिली करे विढ़ंदा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो व युहलिकल्लाहु फी ज़मानिही अल मिलल कुल्लहा, अल्लाह ताला ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में तमामु मिलतनि ऐं दीननि ऐं मज़हबनि जो ख़ात्मो करे छॾींदो, इल्लल इस्लाम, सिवाइ इस्लाम जे इस्लाम बाक़ी रहंदो। व युफ़ीज़ुल माल, ऐं माल तमामु आम थी वेंदो। व यफ़ीज़ुल माल, माल वधी वेंदो, बरकत थी वेंदी। हत्ता ला यक़बलहु अहदुन, हर माण्हू अमीर हूंदो ऐं केर बि पोइ माल क़बूल कोन कंदो। कंहिंखे ख़ैरात ॾिनी वेंदी उहो क़बूल कोन कंदो, उहो चवंदो मूं वटि जाम आहे। इहो अल्लाह ताला ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में बरकत ॾींदो। ॿी हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो व युहलिकल मसीह दज्जाल, मसीह दज्जाल के ईसा अलैहिस्सलाम क़त्ल करे छॾींदो। उहो ईसा अलैहिस्सलाम खां पहिरीं ज़ाहिर थींदो ऐं ज़मीन में फिरंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे बारे में तमामु तफ़सील सां तालीम ॾिनी आहे। पूरो हिकिड़ो अलॻि सां इहो मौज़ू आहे जंहिंजो ख़ुलासो इहो आहे त उहो 40 ॾींहं ज़मीन में रहंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दज्जाल 40 ॾींहं ज़मीन में रहंदो ऐं उन जो पहिरियों ॾींहुं हिकिड़े साल जे बराबरि हूंदो, ॿियो ॾींहुं हिकिड़े महीने जे बराबरि हूंदो, टियों ॾींहुं हिकिड़े हफ़्ते जे बराबरि हूंदो, बाक़ी 37 ॾींहं उहे तव्हांजे आम ॾींहंनि वांगुरु हूंदा। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बयानु फरमायो, अल्लाह ताला रहम फरमाए सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन ते। उन्हनि छा चयो, अल्लाह या रसूल, जॾहिं हिकिड़ो ॾींहुं साल जे बराबरि हूंदो, उन ॾींहुं असीं 5 नमाज़ूं पढ़ंदासीं या साल जूं नमाज़ूं पढ़ंदासीं? फ़िक्र ॾिसो छा आहे। ॿियो कुझु कोन पुछऊं त दज्जाल ईंदो पोइ असांजो छा थींदो, असां केॾांहुं वेंदासीं, छा न। उन्हनि खे फ़िक्र हुई पंहिंजी निमाज़ जी, त हू ईंदो, एॾो फितनू बर्पा कंदो ऐं एॾो मामिलो ख़तरनाक थींदो। दज्जाल जो फितनू तमामु दुनिया में अचण वारनि फितननि खां सभिनी खां वॾो फितनो आहे। पर मुसलमान उनखे फ़िक्र निमाज़ जी आहे। साहबा चयो असीं पोइ निमाज़ कीअं पढ़ंदासीं? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां वक़्त जे अंदाज़े सां साल जूं नमाज़ूं पढ़ंदा। उन वक़्तु घड़ियूं कोन हुयूं, हाणे अल्लाह ताला जी तरफ़ां सहूलियतूं अची वियूं आहिनि, त उन हिसाब सां वक़्त जे मुताबिक़ जीअं निमाज़ जो शेड्यूल हूंदो, उन हिकिड़े ॾींहं में जेको साल जे बराबरि हूंदो, इन मुसलमान साल जूं नमाज़ूं पढ़ंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलाम खे इहा ताक़त अता कंदो जो उन्हनि जे नफ़्स मां, उन्हनि जी ज़ात ऐं वजूद मां हिकिड़ी ख़ुशबू ईंदी, जंहिं ख़ुशबू खे जंहिं काफ़िर ताईं उहा ख़ुशबू पहुचंदी, उहो ख़ुशबू सूंघे काफ़िर मरी वेंदो। ईसा अलैहिस्सलाम जी ख़ुशबू सूंघे काफ़िर मरी वेंदो ऐं उन्हनि जी ख़ुशबू एसि ताईं वेंदी जेसि ताईं उन्हनि जी नज़र वेंदी। जेसि ताईं ईसा अलैहिस्सलाम जी नज़र वेंदी, एसि ताईं उन्हनि जे वजूद जी ख़ुशबू वेंदी। सही मुस्लिम जी हदीस आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको बि काफ़िर उनखे उनजी ख़ुशबू ईंदी उहो उते ई मरी वेंदो। मुसलमान इन्हनि यहूदियनि सां विढ़ंदा, ईसा अलैहिस्सलाम सां गॾु मिली करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो एतिरे क़दुरु अल्लाह जी नुसरत ऐं मदद हूंदी, वण ऐं पत्थर उहे सॾु कंदा मुसलमान खे, ए मुसलमान एॾां अचु, मुंहिंजे पुठियां हिकिड़ो यहूदी लिकियलु आहे, इनखे क़त्ल कर अच। इहो अल्लाह ताला जी तरफ़ां नुसरत ऐं मदद हूंदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सुनन नसाई जी हदीस आहे, इसाबतान मिन उम्मती, 2 जमायतूं मुंहिंजी उम्मत जूं अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे जहन्नम खां महफ़ूज़ कंदो। 2 जमायतूं मुंहिंजी उम्मत जूं अहिड़ियूं आहिनि जिन खे अल्लाह ताला जहन्नम खां महफ़ूज़ कंदो। ख़ासि तौर ते उहे 2 जमायतूं पाण फरमायो, हिकिड़ी जमात उहा आहे तक़्ज़ुल हिंद, जेका हिंदुस्तान सां ग़ज़वो कंदी ऐं हिंदुस्तान फ़तह कंदी, ऐं ॿी जमात पाण फरमायो तकून मा ईसा, जेका ईसा अलैहिस्सलाम सां गॾु जमात हूंदी, हिनखे बि अल्लाह तबारक व तआला जहन्नम जी बाहि खां महफ़ूज़ रखंदो। ईसा अलैहिस्सलाम जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी हदीस पाण फरमायो फयमकुसु फिल अर्ज़ि 40 सनतन सुम्मा युतवफ़ा। ईसा अलैहिस्सलाम ज़मीन में टोटल 40 साल रहंदो। जेतिरो पहिरीं अरसो गुज़ारियो वियो आहे, 37 साल पहिरीं गुज़ारियो वियो आहे, बाक़ी नाज़िल थियण खां पोइ 3 साल ताईं
ईसा अलैहिस्सलाम ज़िंदा रहंदो ज़मीन में मुसलमाननि जो हाकिम थी करे। सुम युतवफ़ा पोइ वफ़ात करे वेंदो। फ़युसल्ली अलैहिल मुस्लिमून ऐं मुसलमान उन्हनि जो जनाज़ो बि पढ़ंदा। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला मूंखे ऐं तव्हांखे क़ुरान ऐं सुन्नत खे सम्झणु, तालीम हासिल करणु ऐं उन ते अमल करणु ऐं उन जी नुसरत जी ऐं ॿियनि ताईं पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अमा अलैना।